अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पमर शामिल करूं था नाज़रीन। मिठी में टैलेंट यूथ फाउंडेशन पारां मिठी में ऑफिस जो इफ्तिताह कयो वियो। नौजवाननि जी वॾे अंग में शिरकत। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर शिवलाल मानानी जी ख़बर मूजिब टैलेंटेड यूथ फाउंडेशन पारां मिठी में ऑफिस जी इफ्तिताह कयो वियो। नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे समाजी अगवान ऐं नौजवान रहनुमा दानिश बालाई, मीर मोहम्मद जोड़ेजो, कुंवर परमार, महबूब जोड़ेजो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई ऐं ख़िताब कंदे दानिश बालानी टीम मैनेज ऐं नौजवाननि जी रहनुमाई ते पंहिंजा वीचार वंडींदे चयो त टैलेंटेड यूथ फाउंडेशन पोइते इलाइक़नि में तालीमी सुजाॻीअ सां गॾोगॾु थर जे लिकियल सलाहियतुनि जे उजागर करण में पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे ऐं नौजवाननि गॾु थी कमु करे रहिया आहिनि त इहा असां नौजवाननि जी शऊर जी फतह आहे। इन सां गॾु मीर मोहम्मद जोड़ेजो, कुंवर परमार ऐं महबूब जोड़ेजो पिणु टीम जी तरबियत जे हवाले सां ॻाल्हि ॿोल्हि कई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।